जोहर से ठाराए। मां बाय प्रोफेशन वकील आहियां। ही चेक बेसिकली तौर ते मुंहिंजे बाबा जे नाले सां आहिनि। मुंहिंजो बाबा जेको आहे सो रिटायर जेको आहे सो एम्प्लॉई हुयो, हितां पेंशन खणंदो हो। 2018 में बाबा जी डेथ थी वई। उन खां पोइ असां डिसीज़ अकाउंट जेको आहे सो त मदर जे नाले ते करायोसीं। त 2018 खां पोइ जीअं माना असां डिसीज़ अकाउंट ट्रांसफ़र करायोसीं त उन में सिर्फ़ु रेगुलर असांजी पघार हलंदी हुई। 2023-24 ताईं असांजा जेको आउटस्टैंडिंग अमाउंट हुयो उहो असांजो रुकिजी वियो। ठीकु आहे। उन आउटस्टैंडिंग अमाउंट में असांजी जेका पहिरीं ऑडिट रिपोर्ट ठही आहे उहा 5,40,000 जी आहे, जंहिंमें 3 लाख जा चेक असांखे डॉक्टर साहब जी महिरबानीअ सां मिलिया आहिनि ऐं उनजा असां थोराइता आहियूं। वॾी महिरबानी। मुंहिंजे अमर जो चेक आहे फैमिली पेंशन जेको आहे रहियल आहे पैसा 7,39,000 रुपया। हाणे हीअ असांखे आख़िरी जेको आहे चेक मिलियो आहे जेको आहे डॉक्टर साहब जी महिरबानी आहे ऐं असां रुपयो बि जेको आहे सो न भरियो आहे जेको आहे। हालांकि अॻिले टर्म में काफ़ी असांखो माना पैसा वरिता हुया। इहे असांखे घटि में घटि 4-5 साल थींदा आहिनि जेको आहे पैसा असांजा फाथल हुया। हा, पोइ असांखे अॻ में कोशिशि कंदा हुआसीं, पोइ असांखे बराबरि माना लवाए वेंदा, ॾींदा न हुया जेको आहे, परेशान असां कंदा हुया। जॾहिं डॉक्टर साहिबु चेयरमैन थियो आहे उन खां पोइ अलहमदुलिल्लाह जेको आहे सो असांखे जेको आहे सो चेक मिलणु शुरू थिया आहिनि। इहो फैमिली पेंशन जो बाबा उहे असांजा रहियल हुया जेको आहे सो, ऐं बाबा जी डबल पेंशन बि थी उहा बि जेको आहे सो, ऐं उन खां पोइ बि जेको आहे सो रहियल हुया। उहो कुल टोटल अमाउंट जेको आहे 7,39,000 रुपया जेको थिया हुया। बाबे जी पेंशन जो रिटायरमेंट रहियल उहे त मिलिया आहिनि। जीअं त डॉक्टर साहब जी महिरबानी आहे हाणे असांखे मिली चुका आहिनि। 10 लाख कुझु रुपया आहिनि। ठीकु आहे। घटि में घटि 4 साल खनि थी विया। 8 साल। हा, 4 साल थी विया। हे बाबे जो रिटायरमेंट जो। हा, मीर मोहम्मद हिते बेलदार। हा, हिन में 3-4 साल थी विया आहिनि। हा, हे 47,000। हा, अॻ में 10,47,000 थियो टोटली माना थी विया माना। हे 47 जो आख़िरी। हा, न सभु डॉक्टर ॾिना आहिनि साहब। डॉक्टर साहब ॾिना। हा, लख ॾींदो ईंदो हर महीने। सभु डॉक्टर साहब महिरबानी आहे। डॉक्टर साहब जी थी विया आहिनि, रहियल आहिनि ॿिया। पोइ वरी मिलंदा बिल ठहे। उहो बिल ठहंदो त ख़बर पवंदी साईं। साईं हे चेक मुंहिंजे फुफड़ जी पेंशन रहियल हुई 5 सालनि खां। उहो फोत थी वियो, उनजा मिलनि ई न पिया पैसा। फुफड़ जो कालूराम साईं। हा, कालूराम। उहो हिते सीपर हुयो साईं। हा, टाउन कमेटी चक में। ऐं जेको त डॉक्टर साहब जॾहिं खो आया आहिनि त हिननि जी महिरबानी आहे। यतीम सफ़ा हिन जा 2 पुट आहिनि, उहे बि चरिया आहिनि साईं। हे डॉक्टर साहब जन जी महिरबानी आहे जो उन्हनि ते शफ़क़त जो हथु रखियो अथई ऐं इहे पैसा मोल जेके आहिनि त असांखे मिलिया आहिनि डॉक्टर साहब जन जी महिरबानी सां।